दुरूद शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम, मुझा प्यारा भाईरो, ईमानदार मुसलमानों, खास करे मीरो खान इलाके जा बाशोर मुसलमानों, ही जलसो असल हकीकत में कई मर्द मुजाहिद पांजे प्यारी औलाद पुट जड़ी शय उन्हीं जी शादी जे प्रोग्राम, उन्हीं जी खुशी में कुरान शरीफ जो वायस जो प्रोग्राम रखे हुआ ता तो दुनिया मुसलमानन की खबर पवे तो शादिन में भी कुरान शरीफ जा वायस रखा वींदा आहिनि, शादिन में भी कुरान शरीफ दो वींदो आ, शादिन में भी कुरान शरीफ जे वायस में गरजाणी कबी आ। एक बे नंबर ही तो अल्लाह से उन्हनि खे हिदायत फरमाईंदो, उन्हनि खे अल्लाह से जो अजर ॾींदो जो हिकिड़े माण्हू जे मेहनत सां 500 माण्हू मुसलमान मुफ्त में रब जो क़ुरान ॿुधनि, अल्लाह जे क़ुरान खे सम्झनि ऐं पंहिंजनि अॻवाननि जे तारीख़ उन्हनि जी ज़िंदगी जो मुतालो बि ते नसीब ते वेठे वेठे किताबनि जो ॾिसण जो मौक़ो नथो मिले, लेकिन हिकिड़ो जेकॾहिं ॻाल्हाए ऐं ॿिया वेही करे चुप करे ॿुधनि। पंहिंजी ज़बान आहे, सिंधी ज़बान आहे, नंढा भी समझी सकन था, वडा भी समझी सकन था। इं समझो त ई महीने जे आखिरी आ, मुहर्रम शरीफ जे महीने जी इब्तिदा है। एक डी बिन के हिसाब ना है कबो। ई महीनो जेको गुजरी वियो इन्हीं में तमा पान समझदार आयो छो तो सब मुसलमान आयो। मुझे वाइज में हद दर्जे जी नरमी होंदी इंशाअल्लाह। इंशाअल्लाह हर ज़हन या गाल कबूल कंदे पसंद कंदो वो मानू मां अल्लाह जे कुरान के बुधा पांजन पांजन बुजुर्गन नेकन सालेन जी गालियों बुधा का दिल में नरमी पैदा थे, को खौफ खुदा पैदा थे, पांजी आखिरत संभारिया, हाने पाण के संभारिया तो मां काडे थो वणा, मां छा तो कया, केड़े रस्ते सां तो हला ऐं मूंखे करण छा खपे, केड़े लैन सां हलण खपे, वो रस्तो इहो ई आहे तव्हांजे साम्हूं कुरान रखियल आहे। इहो तव्हांखे नज़र में हिकिड़ी नंढी शइ थी नज़र अचे, कुरान शरीफ जा हे जुल्द हीअं हथ में मिंट में खणा थो, लेकिन अल्लाह फरमाए थो इहो मां इन जो वज़न तव्हांखे हलकड़ो करे ॾिनुमि। जेकॾहिं असली वज़न हिन में हुजे त तव्हां असां चोरे बि न सघूं, पर जॻहियूं असांजूं किरी पवनि। जेको कुरान जबल ते नाज़िल थिए, जबल खे उॾारे छॾे त तव्हां सां वटि अहिड़ियूं बिल्डिंगूं न आहिनि जो क़ुरान खे बर्दाश्त कनि, अहिड़ियूं जायूं कोन्हनि जो क़ुरान खे उते रखी सघूं। हे त रब जी महिरबानी आहे जो नंढड़ो ॿार बि खणे, पोड़ो बि खणे, कमज़ोर बि खणे, कोई खणी सीने से मिलाईंदो, को चुमियूं ॾींदो चवंदो ॾाढो मज़ो आयो, को अखियुनि ते रखंदो चवंदो अल्हम्दुलिल्लाह दिलि ठरी पई, को क़ुरान शरीफ जी तिलावत कंदो चवंदो ॾाढो मज़ो आहे, को वरी ॿिए जी ज़बान त क़ुरान ॿुधंदो चवंदो अल्हम्दुलिल्लाह थक लही विया, पोइ वरी क़ुरान जे मजलिस में अची वेही रहंदो चवंदो सुभान अल्लाह निंड फिटी त वई ठीकु आहे, रब जी रहमत मां हिसो बि मिलियो, पर रब जो क़ुरान नसीब त थियो। पोइ शादियुनि में बि क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, ख़ैरातनि में बि क़ुरान पढ़ियो वेंदो आहे। मुस्लमान जे हर महफ़िल जो सींगार क़ुरान, गैर मुस्लिम ला न, मुसलमान सब मुसलमान है। पोइ गुनाहगार आहियूं, इन में कोई शक न आहे। के वीचारा ईअं ग़लति माहौल में वञी करे ज़हन में थोड़ियूं ग़लति ॻाल्हियूं बि रखी छॾींदा आहिनि, उहे जॾहिं अहिड़नि मजलिसनि में ईंदा क़ुरान ॿुधंदा इंशाअल्लाह उहे ग़लति ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं, क़ुरान शरीफ टिकाणो कंदो, ज़हन साफ़ थी वेंदो, दिलि में रोशनी अची वेंदी ऐं ईमान ताज़ो थींदो, क़ुरान ॿुधंदे मज़ो ईंदो, क़ुरान ते यकीन मज़बूत थींदो, ईमान कामिल थींदो। पोइ जहिड़ी बि दुआ पिछाड़ी में घुरंदासीं अल्लाह से दुआ क़बूल फरमाईंदो। अज़ीज़ान मोहतरम, मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, ही महीनो गुज़रियो कुर्बानी जो हो। छा जो बाबा? कुर्बानी जो हो। कंहिं बकरी कुठी, कंहिं डांद खे, कंहिं उठ, का मेंह, का कहिड़ी शइ, कहिड़ियूं शयूं उहो थी गुज़रियो। सलामा ही जेको महीनो वरी अचे थो। अॼु तव्हां कीअं मज़े सां वेठा आहियो, मोटरसाइकिल ते आया हो या पंधि आया हो, को 2 किलोमीटर करे आयो आहे, को 3 किलोमीटर करे आयो आहे। हाणे इहे ॾींहं मुंहिंजे सोणे हुसैन साईं जो सफ़र जा ॾींहं। पाण मुहर्रम जे पहिरीं तारीख़ ते मके मां न निकिता हा, इन ॾींहंनि में सफ़र में हुया, पर सफ़र में अहिड़ियूं सवारियूं बि कोन हुयूं, एॾियूं सहूलियतूं बि न हुयूं जो तव्हां असांखे सहूलियतूं आहिनि, तकलीफ़ूं ॾाढियूं हुयूं। मासूम ॿारड़ा बि साण हा, पाक बीवियूं साण हुयूं, पर सभिनि खे ज़बान ते क़ुरान, सभिनि वटि निमाज़ जा ज़ख़ीरा,
सभिनि वटि अल्लाह जे ज़िक्र जा खज़ाना कदम कदम ते अहिड़ी जॻह हिकिड़ो विख अहिड़ो ई न खणंदा हा जंहिं विख में अल्लाह जो ज़िक्र शामिल न हुजे। उन जी पूरी ज़िंदगी क़ुरान सां वास्तो हो, पूरी ज़िंदगी अल्लाह जी इबादत सां वास्तो हो। नेक ऐं दीनदारी में उन्हनि सां मुक़ाबिलो केरु करे, सखावत में उन्हनि सां मुक़ाबिलो केरु करे, शुजात में उन्हनि सां बहादुरी में मुक़ाबिलो केरु करे। पर इन जो सफ़र दुनिया जे पुठियां न, नौकरी ऐं ड्यूटियुनि जे पुठियां न, सिर्फ़ अल्लाह जे क़ुरान जे करे एॾो सफ़र कयूं। जन ईद छॾियो, ज़ुलज वारे ईदनि जे ॾियारनि खे बि छॾियूं। जेके पाण सफ़र में हलिया कलमे वारो मुस्लमान हो, उन्हनि एॾी वॾी क़ुर्बानी ॾिनी जो तव्हां नंढनि वॾनि खे यादि आहे त मुहर्रम शरीफ़ में उन्हनि जी क़ुर्बानी खे सलाम आहे। अल्हम्दुलिल्लाह साईं करी में नथा चई सघूं। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू चवे सोणे अली जो मां आशिक़ आहियां, ॿियनि खे नथो मञा, त असां वरी चऊं न पोइ असां हुननि खे मञूं था। न, असांजे लाइ सभु अखियुनि जा नूर, असांजे लाइ हज़रत अली साम्हूं अचे, ॾिसी 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 मानी विसरी वेंदी। उन जे मोहबत अश्क में शहर विसरी वेंदा, पंहिंजा ॻोठ विसरी वेंदा। जे हज़रत अबू बकर सिद्दीक़ साम्हूं अचे, उन जे मोहबत अश्क में रस्ता विसारींदासीं। जे हज़रत उमर उस्मान से साम्हूं अचे, उन जे अश्क मोहबत में रस्ता विसरी वेंदा, घर विसरी वेंदो। छो त इन्हनि जो पाक मोहम्मद सां वास्तो हो, ताल्लुक हो। इन्हनि जा ही चेहरा, इन्हनि जूं नूरानी अखियूं, इन्हनि जी ज़बान मुक़द्दस, इन्हनि जा मुबारक कन, इन जो वजूद, इन जे जिस्म, इन्हनि खे हवा जेका मदीने मके में लॻे पई, हुज़ूर सां गॾु हवा थधड़ी लॻे पई। कॾहिं हुज़ूर जे सॼे ॾांहुं वेठा हा, कॾहिं हुज़ूर जे खॿे ॾांहुं वेठा हा। जे सॼे ॾांहुं वेठा हा तॾहिं बि असांजा मुर्शिद, जे खॿे ॾांहुं वेठा हा तॾहिं बि असांजा मुर्शिद, जे हुज़ूर जे पुठ ॾांहुं वेठा हा जमात घणी ही तॾहिं बि असांजा मुर्शिद, जे हुज़ूर जे साम्हूं वेही करे महबूब जो दीदार कनि पिया तॾहिं बि असांजा मुर्शिद। जन पैगंबर जे यारनि खे कोन सुञातो, उन पैगंबर खे छा सुञातो। जन महबूब जे आशिर खे न सुञातो, उन मुस्तफ़ा खे छा सुञातो। अल्हम्दुलिल्लाह, मां हाणे बि चवां थो, तव्हांखे बार बार चवां थो, अल्लाह जो ॾोही अथव। वफ़ादारी कयो, बेवफ़ाई न कयो, मोहब्बत रखो, बग़ावत न कयो, अदावत न रखो, मोहब्बत जो पानी शरबत पियो। जेको बि साम्हूं अचे, जंहिंजो नालो साम्हूं अचे, पोइ मिंट में तुंहिंजो तवजो फिरी वञे त अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो हुज़ूर जो छा थींदो हो। आया हुज़ूर सां गॾु केतिरो वक़्तु गुज़ारियो, हुज़ूर सां भला मके में गॾो त मदीने में गॾु हुयो या न हुयो। जे हुज़ूर मको छॾे हिजरत करे मदीने विया त छा अबू बकर सिद्दीक़ वियो या न वियो। उमर साईं मदीने विया या न विया, उस्मान मदीने में पहुतो या न पहुतो, सोहणो अली मदीने में पहुतो या न पहुतो। जे अबू बकर मदीने वियो तंहिंजी माना हुज़ूर सां मोहब्बत हुई। जे हज़रत उमर उस्मान सोहणो अली मदीने पहुता तंहिंजी माना इन जी हुज़ूर सां मोहब्बत हुई। पोइ जेके हुज़ूर सां मोहब्बत रखनि छो, असां उन्हनि जा बि ग़ुलाम आहियूं। असां वटि त प्यार आहे, यकीनन सुन्नी आहियूं। असां हिक खे मञण वारा, सुन्नी माना नबी जे सुन्नत ज़िंदगी गुज़ारी। असां उन्हनि जा नौकर आहियूं, असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं। जन मुंहिंजे मिठड़े मोहम्मद सां वफ़ादारी कई, जन मुश्किल वक़्त में हुज़ूर सां साथ जन ॾिनो, हुज़ूर सां गॾु जन ज़िंदगी गुज़ारी, अल्लाह जे क़ुरान जे साम्हूं वेठा आहियो। मां तव्हांखे ॻाल्हि पुछा करण थो घुरां, रब्बे काबा जो कसम आहे, मुंहिंजे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में जॾहिं रहन पिया, नबूवत मिली वई, क़ुरान जॾहिं पहुतो त हुज़ूर साईं खां वधीक प्यारो को वाइज़ी दुनिया में थींदो, हुज़ूर खां वधीक सुहिणो ॻाल्हाइण वारो को दुनिया में थींदो, हुज़ूर खां वधीक हसीन चेहरे वारो को दुनिया में ॼायो, हुज़ूर खां वधीक मिठड़ी ज़बान वारो मालिक को दुनिया में ॼायो। हुज़ूर जे घुमंदा हा त दुनिया परेशान, हुज़ूर जे वेहण ते दुश्मन बि हैरान, हुज़ूर जे ॻाल्हाइण ते त दुश्मन बि हैरान। पर माण्हू त माण्हू वञे, वण बि परे को चीरजी करे हुज़ूर जे साम्हूं ईंदा। पत्थर पत्थर उहे बि हुज़ूर जे साम्हूं कलमो पढ़ंदा हुआ त सोहणा ही माण्हुनि खे छा थियो आहे। असां त पत्थर आहियूं, पर असांखे बि गवाही यकीन आहे त तूं अल्लाह जो सचो नबी आहे। उठनि चयो त असां खां पुछो, बगड़नि चयो त असां खां पुछो, हरणी चयो त असां खां पुछो, जीतनि चयो त असां खां पुछो, जिन्ननि चयो त असां खां पुछो, मासूम ॿारनि चयो त असां खां पुछो, पोड़नि चयो त असां खां पुछो, चरियनि चयो त असां खां पुछो। असां तव्हांखे ॿुधायूं त मोहम्मद केरु आहे। मासूम ॿारनि चयो तव्हां वॾनि खे दिमाग़ ख़राब थियो आहे, असां खीर पीअण वारा ॿार आहियूं, असां खां पुछो त मुस्तफ़ा छा आहे। असीं नंढड़ा ॿार बि चऊं था त मोहम्मद अल्लाह जो सचो नबी आहे। चरियनि चयो तव्हां त सियाणा आहियो, तव्हांखे अकल आहे। असां त चरिया आहियूं, असांखे त का समझी न आहे। पर जॾहिं महबूब साम्हूं आयो आहे, असांखे एतिरो ॼाण ज़रूर आहे त पूरी काइनात हिकु साइड ते मोहम्मद जो शान मथे आहे ऐं मोहम्मद अल्लाह जो सचो नबी, आख़िरी नबी आहे। मां तव्हांखे पुछां थो, जेके इन दिलबर सां जन ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे, उहे भला चइबा या न चइबा। मां सां जेकॾहिं महीनो को गॾु घुमे त माण्हू चवंदा साईं भलो माण्हू आहे, मौलवी साहब सां गॾु घुमे थो, मुर्शिद सां गॾु घुमे थो, यार इन खे हमेशह ॾिसंदो आहे चङनि माण्हुनि सां गॾु हूंदो आहे,
पर जो कायनात जे नबी सां पूरी जिंदगी गॾु रहे, हुजूर वटि पढ़े, हुजूर जो शागिर्द, उन्हीं को रिवायतूं हुजनि, हुजूर जी जिंदगी में गॾु, हुजूर खां बाद में उन्हीं तरीक़े ते जिंदगी गुज़ारे, पाण में हे क़ुरान साम्हूं रखियल आहे। असां तव्हां मदीने में न हुयासीं, लेकिन हदीसूं मौजूद आहिनि, बुखारी शरीफ़ मौजूद आहे, तिरमिज़ी शरीफ़ मौजूद आहे, मुस्लिम शरीफ़ मौजूद आहे, सिहाह सिता जा किताब मौजूद आहिनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, दिल में बगावत कोई ना आणे मुसलमान, ये पाण में ईअं हुया, सके पीउ मां जा पुट, उन्हनि में मोहबत घटि आहे, जो सहाबा अहल बैत में मोहबत अञा मथे आहे। उन जहिड़ी मोहबत ही मुहर्रम जो महीनो अचे थो, तो असांखे ताक़त न आहे, तूं असां में जुरत न आहे, तूं असां में एतिरी ईमान जी ताक़त न आहे जो मां हुसैन साईं खे लख मरतबा सलाम कयां, जो न दीन जे करे क़ुरान जे करे केॾी कुर्बानी ॾिनी आहे। ऐं हुया केरु? मदीने मके खां, मदीने को मके आया, छो त मदीने में सख्ती पइजी वई त जल्दी बैयत इन्हनि जो क़बूल करायो, जल्दी बैयत वठो। ऐं बैयत वठण वारो सहाबी हो, हुन चयो त इन्हनि खे मां जेल में कीअं थो रखी सघां, पाण खे जेल में विझी सघां थो, अहिड़नि जवाननि खे जेल में विझा जिन खे कायनात जे नबी कुल्हनि ते घुमायो, मां अखियुनि सां पाण ॾिठुमि, जिन खे हुजूर झोल में विहारे चुमियूं ॾींदा हा, मां अखियुनि सां पाण ॾिसंदो हुउमि, जिन खे महबूब साईं चप मुबारक चपनि सां मिलाए करे ज़बान खे चूसींदा हो, मूं अखियुनि सां ॾिठुमि। फरमाई जेल मंज़ूर आहे, जान ॾेई सघां थो, पर इन्हनि जे साम्हूं हथ जोड़े ॻाल्हाए सघंदुमि, इन्हनि सां बहादुरी ॾेखारणी न आहे, छो त कायनात जे नबी उम्मत खे पारत कई आहे, त मुंहिंजनि बच्चनि जी पारत हुजेव, मां मोहम्मद खे प्यारा आहिनि, अल्लाह ही मूंखे प्यारा आहिनि, रब इन्हनि सां तूं बि प्यार कर, अल्लाह जेके मुंहिंजे मासूमनि सां प्यार कर, अल्लाह उन्हनि सां बि तूं प्यार कर। पोइ मां तव्हां खां पुछां थो, अहल बैत सहाबा जा ग़ुलाम आहियूं या न? अल्हम्दुलिल्लाह, असीं फ़ख्र सां चऊं था, असां में त न आहे कोन। अहल बैत पंतन छड़ो न, तव्हां मुस्लिम साईं जे नस्ल, हज़रत मुस्लिम साईं जे नस्ल खे आणियो, असां उनखे पंहिंजो इमाम मञींदासीं। हज़रत अकील साईं जे नंढा वॾा पेश कयो, असां उन्हनि खे पंहिंजा इमाम अखियुनि जा नूर मञींदासीं। हज़रत जाफ़र साईं जे पूरे ख़ानदान खे पेश कयो, असां हिक हिक जा नौकर ग़ुलाम पाण खे सॾाईंदासीं। हज़रत अली साईं जे ख़ानदान खे साम्हूं बीहारियो, असां समूरनि खे पंहिंजो इमाम अॻवान सम्झूं था। कलमे वारो, असां त हिक हिक खे मञण वारा, जेको न मञे पंहिंजी क़िस्मत ते उहो रोए, जंहिं वटि न हुजे रोईंदो उहो वठे। असां वटि त न आहे कोन, असां अल्हम्दुलिल्लाह क़ुरान साम्हूं आहे, असां अहल बैत सहाबा मां हिक हिक मञींदा आहियूं। असां चवंदा आहियूं इमाम हिकिड़ो न आहे, हू बि इमाम आहे, हू बि इमाम आहे, हू बि इमाम आहे, हू अचे तरी बि असां सीने से मिलायूं, हू अचे असां सीने से मिलायूं। मुंहिंजे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी मां निकिता, साहबी तो फरमाए, बुखारी शरीफ जी रिवायत मां ज़िम्मेदार हां, रहमतुल आलमीन निकिता, एक हथ में अबू बकर सिद्दीक़ आहे, ॿिए हथ में हज़रत उमर साईं आहे, हथ हथ में मिलायूं अचनि था। जीअं जो ॿार आया, फरमायो साहबियो ओ मदीने वारो, हा कज़ा नुबासु यौमल क़ियामा, फरमायो मदीने वारो ओ साहबियो, ही जेको ॾिसो था मां मोहम्मद विच में हा न, हेॾो अबू बकर जो हथ आहे, हेॾो उमर जो हथ आहे, जीअं हाणे मां इन्हनि जे विच में हा ऐं मुंहिंजे साइडनि में हल, क़यामत ॾींहुं बि मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं उथंदुमि। हा कज़ा नुबासु यौमल क़ियामा, मुझे साईं फरमायो जी हाणे ॾिसो था क़यामत ॾींहुं मां मुस्तफ़ा इन्हनि जे विच में हूंदुमि, ईअं उथंदुमि जी हाणे आहे, पाण हथनि खे जलनि था। हाणे जंहिं गिला पाक मोहम्मद पाण फरमाए, हाणे बि गॾु आहे, क़यामत ॾींहुं इन्हनि सां गॾु आहे। हाणे मां तव्हां खां थो पुछां, महबूब जी दिलि इन्हनि सां हुई या न हुई? जंहिं जेका शइ महबूब खे वणे, चओ असांखे वणे। हुजूर जे हथां कौड़ी शइ असांखे मिले, असां पी सघूं था। हुजूर जे हथां मिठी शइ मिले, पीउ नंढे ॿार खे चाकले ॾे तरी बि नंढो खाईंदो आहे। जेका शइ ॾे पीउ जे हथां माउ जे हथां नंढे ॿार खे, हू खाइण जे लाइ कोशिशि कंदो, छो त अबो मोहसिन हूंदो आहे, अबो दुश्मन न थींदो आहे, अम्मा दुश्मन न आहे थींदी। अम्मा जी मोहबत औलाद सां आहे, बाबे जी मोहबत औलाद सां आहे। मुस्तफ़ा जे हथां जेके पारतूं थियूं, असांजे लाइ खीर खंड, मुस्तफ़ा सां जेके गॾु घुमिया, असांजे लाइ खीर खंड, पाक मोहम्मद जन सां ज़िंदगी गुज़ारी, असांजे लाइ खीर खंड। रब काबा जो कसम आहे, मां कंहिंजे दिलि ईज़ाइण जे लाइ का ॻाल्हि नथो कयां, मां हक़ीक़त ज़रूर पेश कंदुमि त असीं सहाबा ऐं अहल बैत जा क़यामत जेसिताईं ज़िंदगी आहे, जो असीं ग़ुलाम। ऐं हुया बेड़ा कीअं हुया? सहाबी तो फरमाए, मां हुजूर जो दरवाज़ो खड़कायमि, हुजूर जो दरवाज़ो खड़कायमि, पाण निकिता, लेकिन मुंहिंजे सोणे साईं खे वॾी चादर मुबारक हुई, ॿिनि पलांदनि वारी चादर मुबारक, हीअं निकिता, हुजूर से निकिता। साहबी चए तो मां सम्झां न पियो त चादर में छा आहे। आलमुल ग़ैब साहबा न हुया,
सामुआ चादर में साहबी के पतो नथो पवे। समझो था अब समझो था ना नबी वट चादर हदीस आ उन्हनि बुजुर्गनि खां पुछो त हदीस तिरमिज़ी शरीफ जी हदीस आ मजबूत हदीस आ हलकड़ी सलकड़ी का ज़ईफ है मौजू हदीस पेश कोन थो क्या। समझो था ना से पक्की हदीस आ साहबी फरमाए मां ॾिठो मी हुजूर से के चादर मार के वेड़े ला घरों निकता पर काशे बगल में आहे मां समझा न पो त छा आहे। आया वेही रहिया मां बि वेठो मसलो हल थियो। फरमाए मां पुछा किम साईं कुर्बान वञावा ही तवने झोल में केड़ी शया मूंखे ख़बर नथी पवे। रहमतुल्लाह अलैहि चादर बाग जा बई पलांदे हीअं फरमायो मेरो खान जा मुसलमानो ॻाल्हि समझो हरू भरू लहबर नान त हे देवबंदी जेके अली साईं के कोन मञींदा आहिनि मां इन्ही करे ही रिवायतूं पेश नथो कयां त तोखे मां मञणाया बल्कि मां पंहिंजे ईमान के ताज़े करण जे लाइ हदीसूं पेश थो कयां कलमे वारो ये कुरान साम्हूं रखियल आहे। सोने अली सां एतिरी त मोहब्बत आहे एतिरी त मोहब्बत आहे करबला वारनि सां एतिरी त मोहब्बत आहे ये कुरान साम्हूं आहे जेकॾहिं करबला में मां हुजां हा या असांजा कारकुन नंढा वॾा हुजनि हा त जीअरा थी न घुमूं हा हुसैन साईं जे बचनि जे मथां जान जो नज़रानो ॾेई करे अबदी जन्नत जा मालिक बणिजी वञो हा असांखे मोहब्बत आहे। बाक़ी हाणे ये अहल बैत साहबा अहल बैत सभिनि जा आहिनि तक़सीम थियल न आहिनि छो तक़सीम थियल असांजो बिरोई हो और सरदार ॾे वियो पोइ सरदार खे मञे न पियो छो पंहिंजे सरदार खे मञे न पियो ॿिया चवंसि पिया अबा सरदार खुला थे अमरी पाए हो का भई कपर आहे हाणे कपर खे केरु सम्झाए हिकिड़ो जो कपर कपर करे ना ना बरो चवे इना त बस ॻाल्हि ई ख़तम केॾियूं मां हदीसूं पेश कया हिकिड़ो चए न ईअं सही न आहे हाणे केरु सम्झाए जे हदीस मां ई न समझे कुरान मां ई नथो समझे त पोइ मौलवी जे ज़बान ते पतो न कई त छा थियो। मां हीअ ॻाल्हि ॿुधायां थो त साहबी हैरान थी वियो हुजूर से के चादर में आहे कहिड़ी शइ पाण फरमाया या रसूल अल्लाह सोना ठीकु आहे मां त उथां थो हाणे पर ही चादर मुबारक में आहे छा जेको खणी आया हो पाण पलांदे ही जो फरमायूं सुभान अल्लाह सॼे पासे ॾो हसन साईं वेठो आहे खॿे पासे ॾो हुसैन साईं वेठा आहिनि तूं चवंदो आहे त हदीसूं लिकाईंदा आहिनि लानत हुजे उन ते जो हदीस लिकाए मां उन ज़बान खे डाक्टरे सां वढे फिटी कयां जो हुसैन जे शान में गुस्ताखी करे या मुंहिंजे सोने अली जे शान में गुस्ताखी करे जे मां उन ज़िंदगी तैन में हुजां हा पूरी ज़िंदगी हज़रत अली जा जूता मुबारक खणी करे मां मथे ते खणी घुमाया हा हाणे बि असांजो अक़ीदो इहो ई आहे असांजे दिलनि में इज़त उहा ई आहे पर ॻाल्हि ॿुधो फ़र्क़ु ई आहे जो असां ॿिन्ही अखियुनि सां ॾिसंदा आहियूं घणियूं अखियूं न बा बरोचन का पूछा तो चमबाज है ना बाशमा दो यक बिरावी त नरफियो खंक न मखाओ बाबा ए रटो या सेटे बई अखी हुजन त पो त माशाअल्लाह राज ऊंधे में मानू हले विंदो समझो था ना सही असां ही जो तकियूं था त एरो साहबा आल बैत गड बीठा आहिनि बिन्हिनि ते नज़र असांजी पए थी छो बिन्हिनि ते नज़र जेकॾहिं हिक ते नज़र पवे ॿिए ते न पवे गाड़ी जी हिकिड़ी लाइट हूंदई न त मोटरवे वाला चालान कंदा मेन रोड ते हिकिड़ी लाइट आहे अॻियां हिकिड़ी नथी भरे माण्हू अॻियां समझो स्कूटर आहे समझो था न साईं ठज़ ख़तम थियो त एक्सीडेंट थी विया अल्लाह साईं सम्झ ॾे अल्लाह साईं अकल ॾे असां सभिनि सां प्यार करण वारा जहिड़े जो नालो वठंदे रब काबा जो कसम आहे ॼण स्पेशल शरबत जो गिलास प्यारे दिलि ठारे छा उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि पर ॿुधो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर मुबारक पहिरायो त हसन हुसैन मुंहिंजे महबूब जे झोल में इहा प्यार मोहब्बत जी निशानी आहे या न तोखे पंहिंजा ॾोटा प्यारा तोखे पंहिंजा पुट प्यारा पर मुंहिंजे सोने साईं हसन हुसैन साईं प्यारा ॿार मुंहिंजे साईं फरमाई अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह ओ दुनिया वारो मुंहिंजो हसन खे घटि न समझो मुंहिंजे हुसैन खे का नंढी शइ न समझो मुंहिंजा इहे ॿई नींगर हसन हुसैन जन्नत में जेके जवान वेंदा उन्हनि समूरनि जा सरदार हूंदा त मुंहिंजो हसन हुसैन ॿई हूंदा अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह पर मुंहिंजे साईं फरमायो इन्नल हसन वल हुसैन हुमा रैहानी फी दुनिया मुझे सोने नबी फरमायो पान फरमाए इन्नल हसन वल हुसैन हुमा रैहानी कुर अल्लाह जो नबी पान तो फरमाया हदीस शरीफा पान फरमाई दुनिया में तव्हां घुमो था को नाज़बू जो गुल पटे करे सिंगंदो को राबेल खणंदो
को चवंदो न न मूंखे गुलाब जी खुशबू ॾाढी पसंद आ जॾहिं अतर वठंदा आहियो त अतर वारे जो मथो खाई वेंदा आहियो सही त हणी ॾिसजांइ अबा न मूंखे गुलाब खपे वरी ॿिए खे हणी ॾेखार न न मूंखे रबेल खपे ही हणो मूंखे गुलाब खपे पर थदड़ी हुजे तेज न हुजे हर कंहिंखे पंहिंजी पसंद वारी शइ वणंदी आ मुंहिंजे साईं फरमायो तव्हांखे पंहिंजी शइ पसंद वारी वणंदी आ जे मां मोहम्मद करीम खां पुछो त मूंखे कहिड़ी शइ थी वणे मूंखे कहिड़ी शइ जी खुशबू थी वणे साईं ॿुधायो मुंहिंजे सोणे फरमाए नल हसन वल हुसैन आ हमार रेहानी मुंहिंजो साईं तो फरमाए फरमाई तव्हांखे दुनिया जा गुल वणनि मां मोहम्मद के हिन दुनिया में ये ॿई गुल वणंदा आहिनि ही दुनिया जा मुंहिंजा गुल अथव हीअं कंद करे सिंगंदो आहे खुशबू एॾो हुसैन वेठो आहे त खुशबू लॻंदी आहे एॾो हसन से वेठो आहे त खुशबू पे लॻे कलमे वारो मुंहिंजो सोहणो नबी खुतबो तो पढ़ा मस्जिद नबी में पाण वेठा आहियूं हज़ार साहबा वेठा आहिनि मुंहिंजो रहमतुल्लाह अलैहि खुतबे में जल्दी उथिया साहबा हैरान थी विया त हुज़ूर कीअं उथिया ही उथंदा ई न आहिनि अॼु उथी छो हेॾे अचनि था पाण पाऊं मुबारक रहमत वारा खोले आया ही जल्दी जल्दी आया ही जहिड़ो समान हसन से अचनि था ही ॻाढ़ा लीका आहिनि चोले मुबारक ते ही किरंदा था वतन उथी करे वरी उथनि था वरी किरदा वतन था हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खुतबो छॾे मिंबर छॾे आया ईअं बगल में मिलायो वञी मिंबर ते वेठा फरमाए अल्लाह जो क़ुरान सचो आहे अल मालु वल बनून ज़ीनतु मिन हयात दुनिया माल ऐं औलाद जेका आहे इम्तिहान आज़माइश आहे अखियुनि जो ड्रो आहे हाणे ॾिसो मां मोहम्मद करीम खे खुतबो पियो पढ़ा सहाबा सभु वेठनि हज़ारनि में पर पंहिंजे नंढनि खे किरंदे ॾिठुमि मां मोहम्मद अरबी पंहिंजो मिंबर छॾे के नंढनि लाइ काॾे वियो हा अल्लाह जो क़ुरान सचो आहे त मासूम ॿार प्यारा हूंदा आहिनि अखियुनि जो ड्रो हूंदो आहे इम्तिहान आज़माइश हूंदो आहे ऐं मीरो खाना मुस्लमानो ॻाल्हि सम्झो जंहिंजे लाइ काइनात नबी मिंबर छॾे करे पाण तकड़ा तकड़ा जी भाकुर पाइनि था चओ अल्हम्दुलिल्लाह जो असां जा क़यामत जा ग़ुलाम आहियूं काइनात जो नबी पाण लही आया आहिनि पाण भाकुर मिलाइनि था या प्यारी शइ चइबी या न चइबी पोइ केरु थो चवे त असां अहल बैत खे नथा मञूं अहल बैत खे न मञण वारे खे हिन ज़मीन ते घुमण जो हक़ ई न आहे अहल बैत जे इज़त में जेको गुस्ताखी करे न हू मानी न खाए पाणी न पीए अल्लाह जे ज़मीन ते न घुमे जेका शइ मुस्तफ़ा खे प्यारी शइ आहे चओ ख़ुदा खे उहा शइ प्यारी मुंहिंजे सोने बार बार दुआ घुरदा अल्लाह मुंहिंजा रब हे मुंहिंजा आहिनि पाण फरमाई हाज़ान इब्नाया हाज़ान इब्नाया इब्ना इब्न थी ओ दुनिया वारो हे ॿई जेके मां भाकुर में झलियूं बीठो आहियां न हे मुंहिंजा पुट अथव पुट हे मुंहिंजी न्याणी जा बच्चा अथव न्याणी जा ॾोटा आहिनि मुंहिंजा तोखे पंहिंजो ॾोटो प्यारो आहे पाक मोहम्मद के पंहिंजा ॾोटा प्यारा आहिनि सोना अहिड़ा हा जो मीरो खान त मीरो को हा पर हीअं वञ ओभर दे अहिड़ा हसीन न मिलंदई ओलादे हलियो वञ अहिड़ा सुहिणा ॿार न मिलंदई वरी हीअं हलियो वञ अहिड़ा शहज़ादा कोन मिलंदई वरी हीअं हलियो वञ अहिड़ा सुहिणा ॿार कोन मिलंदई बचपन में जिन खे महबूब जे साम्हूं वेहण जो वक़्तु मिलियो हुज़ूर जे साम्हूं ॻाल्हाइण जो टाइम मिलियो हुज़ूर जी ज़ियारत कयूं हुज़ूर उन सां ॻाल्हायो जिन खे कुल्हनि ते खयो जिन खे सीने सां मिलायो बचपन जी ज़िंदगी में रब काबा जो कसम आहे जितां क़ुरान पुछो न तव्हांखे क़ुरान ॿुधाए न असां आशिक़ आहियूं अलहम्द यादि कोन बसि पाण ई वेठा आहिनि वेठा आहिनि तुंहिंजा नौकर पंहिंजी मुर्सी बि त कर न निमाज़ फर्ज़ आहे चओ निमाज़ बाबा ॻाल्हायो फर्ज़ आहे न फर्ज़ी कमु कर रोज़ा रखो क़ुरान पढ़ो हाणे शफ़ाअत उनजी थींदी चओ इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदी बाक़ी सामान लभे कोन न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात का शरीयत लभे कान जिस्म में हू त क़ुरान जा हाफ़िज़ कारी हा पर ॿुधो ॿिनि जे निंड जी ॻाल्हि ॿुधायांव जागंदे त क़ुरान पढ़ंदा हा हिकिड़े ॾींहुं मंझंदि जे टाइम ते हसन हुसैन साईं एॾा प्यार पाण सां कंदा हा मोहबत कंदा हा विरदा असुल हा ॿुधो कलमे वारो जेकॾहिं ॿारनि सां रांदि खेॾण वेंदा हा जे हू विरदा हा ही धार थींदा हा हू पाण खे घर ॾींदा हा ही धार थी वेंदा हा परे बीहंदा हा त अल्लाह से असांखे विढ़ण जे लाइ कोन मोकिलियो आहे अल्लाह से असांखे घर जे लाइ कोन मोकिलियो आहे छो त पाक मोहम्मद जे झोल मां इन्हनि खे चो रहमत ई रहमत मिली आहे इन्हनि खे क़ुरान ई क़ुरान मिलियो ॿई मंझंदि जो टाइम आहे कैलूला बेपारी जो टाइम आहे हसन हुसैन से ॿई नंढड़ा घर में सलाह था कनि हिक ॿिए सां हसन से फरमाए हुसैन खे हुसैन जी अदा ॻाल्हि ॿुध हाणे सुम्हण जो टाइम आहे हीअं सुम्हंदासीं निंड अची वेंदी मलाक लिखंदा त हे निंड में हुया गाफ़िल हुया इबादत न कयूं ज़िक्र न कयूं ईअं सुता पिया हा अदा हाणे ॻाल्हि ॿुध निंड बि कयूं पर जीअं मलाक लिखनि त ज़िक्र में हा तस्वीरनि में हा अल्लाह जे तारीफ़ में हा अदा पोइ कीअं कयूं अदा हीअं कर मोह मोह ॾेई ज़मीन ते रोशनी थींदी आहे माण्हू रस्तो लहंदा आहिनि पर मां हुसैन हसन जो मट न कयां अल्लाह सां हुसो ॾिनो हो
पैगंबर जंहिंजे चेहरे ते चुमी दे उन जे हुस्न सां केर मुक़ाबलो करे। चंड के चुमियूं तो कोन मिलियूं, इन्हनि खे हुजूर जो हथड़ो लॻो, पेरनि खां मथे ते महबूब साईं इन्हनि खे पंहिंजे पाक जिस्म सां मिलायो। मंझंदि जे टाइम ते सुम्हण जो टाइम आहे, चएता ॻाल्हि ॿुध, हुसैन से हसन से ॿिनि जो फ़ैसिलो थियो त हाणे हीअं कयूं, सुम्हंदासीं ज़रूर, पर हीअं कयूं तूं क़ुर पढ़ त मां ॿुधा, वरी मां क़ुर पढ़ां तूं क़ुर ॿुध। ईअं पढ़दे पढ़दे निंड ईंदी, मलाक लिखंदा त क़ुर पढ़नि पिया। आहिनि ॿई नंढड़ा ॿार, जो आहिनि ॿई नंढड़ा ॿार, चएता ॻाल्हि सही। ॿई चेहरा चेहरनि में मिलायूं, मिठड़ी ज़बान जा मालिक, सोहणनि चेहरनि जा मालिक, सोहणनि अखलाकनि जा मालिक, सोहणनि सिफ़तनि जा मालिक, सोहणनि आदतनि जा मालिक, जंहिंजे सीने में रब जो क़ुर मौजूद। ॿई जो सुम्ही पिया, हसन से पढ़ियो, हुसैन से ॿुधे थो, वरी हुसैन से पढ़दो पियो, हसन से ॿुधंदे ॿुधंदे ॿिन्ही खे निंड अची वई। हसन से के जाग थियो, क़ुर जी आवाज़ ॿुधी, मिंट में जाग थी पियो, ॾिठई अल्लाह अकबर, मुंहिंजो नंढड़ो भाउ हुसैन से क़ुर पढ़दो पियो आहे। दिल में ॾुख थियुसि त मूंखे सुमारे, पाण पढ़े तो, गोए खणी वियो मूंखां, मूंखे सुमारियो अथई, पाण क़ुर पढ़दो पियो आहे। उथारियईं हुसैन से उथो, फरमाया त ईअं न कजे, चए कीअं न कया, चए मूंखे त निंड ॾियारे पर पाण क़ुर पढ़े पियो। चएता अल्लाह जी ज़ात जो कसम, मूंखे जाग न हो, मां त निंड में हुउमि, पोइ अलाए छा पढ़ां पियो निंड में हुउमि, जे क़ुर पढ़ां पियो त निंड में हुउमि। हसन से फरमाए तो रब काबा जो कसम, हुसैन निंड में अहिड़ो त सुहिणो क़ुर पढ़े पियो, ॼण जागंदे क़ुर पढ़दो पियो आहे। तूं कीअं थो चवे त हुसैन साईं जा आशिक न आहिनि, हज़रत अली साईं जा आशिक न आहिनि? मूंखे अफ़सोस आहे इन जुमलनि ते, अफ़सोस आहे अहिड़े ज़हन वारनि ते, अफ़सोस आहे अहिड़े दिलनि वारनि ते जेके पाण खे सम्झनि त असां आशिक आहियूं ऐं हिन जी दिलि में अश्क न आहे। पाण खे चीराओ, असांजे दिलनि खे बि चीराओ, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, जिस्म जे खून जे कतरे कतरे मां जो अहल बैत जी मोहब्बत जी ख़ुशबू भई ईंदी रहंदी। असां त हिन जा ग़ुलाम आहियूं, लेकिन ॻाल्हि इहा आहे जेका तोखे नथी वणे, असां सहाबा जा मुरीद आहियूं, सहाबा आशिक आहियूं, उन्हनि महिनत कई। कहिड़ी महिनत? अम्मा आशा फरमाए थी, मां घर में आ, पाक मोहम्मद अरबी मुंहिंजे भरिसां सुता पिया आहिनि, हुजूर से लेटा पिया आहिनि। अम्मा आशा फरमाए थी, दरवाज़ो खड़कियो, मन दखल बाब, केरा दरवाजे ते, अबू बकर सिद्दीक, इजाजत मिली वई। अम्मा फरमाए थी, महबूब ईअं लेटा पिया, उथिया बिना, ईअं सुता पिया, जागन में पिया। अबू बकर आयो, वरी ॿीहर दर खड़कियो, इजाजत मिली वई, केर जो उमर आ, हज़रत उमर आया, हुजूर उथिया बिना, पाण वेठा बिना, कपड़ा जीअं हुया तीअं हुया। टे नंबर ते वरी दरवाज़ो खड़कियो, चए केर? चयो उस्मान। मिंट में पाण फरमाए थोड़ो बीहो, मुंहिंजो सोहणे नबी फरमाया, हदीस शरीफा, फजलस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फजलस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ वेही रहियो मुंहिंजो सोहणो नबी, वसवा सियाबहु, पंहिंजे कपड़नि खे ठाहे बराबर करे वेही रहियो। फरमाया हाणे उस्मान खे मोकिलियो। हज़रत उस्मान अंदर आया, टे निकिरी विया। अम्मा आशा थी फरमाया, या रसूल अल्लाह, मुंहिंजो बाबो आयो, तव्हां लेटा पिया हो, उथ वीना। उमर साईं आया, तव्हां लेटा पिया हो, उथ वीना। उस्मान आयो, तव्हां वेही बिरव, वसवा सियाबहु, तव्हां पंहिंजे कपड़नि खे ठाहियो। आख़िर ईअं छो? पाण फरमाया, आशा ॻाल्हि ॿुध, मां मोहम्मद अरबी छो न विहा, जंहिंजो मलाइक हया कनि त मोहम्मद उस्मान जो हया छो न करे? एॾी इज़त आहे हिननि जवाननि जी, जो खुद न भी पाण उथे थो, पाण वेही तो रहे। इहा मोहब्बत आहे, सहाबा सां मोहब्बत, अहल बैत सां मोहब्बत, ही ईमान जी निशानी आहे। असां में इहा ई ॻाल्हि अल्हम्दुलिल्लाह, जे हुसैन साईं जो तारीफ़ कर, क़यामत ज़िंदगी मिलई, ॿियो तारीफ़ कर, तोते का पाबंदी न आहे। अली साईं जी तारीफ़ कर, तोते का पाबंदी न आहे। ईमान ताज़ो थींदो। हिकु हिकु सहाबा जो नालो वठी तारीफ़ कर, जो ईमान ताज़ो थींदो आहे, ईमान ख़तम न थींदो आहे, ईमान वधंदो आहे। मां तारा सां चाहियां थो, करबला में जन ज़्यादती कई, हुसैन जे खानदान ते जन हमलो कयो, अली जे घराने ते जन हमलो कयो, रब्बे काबा जो कसम क़ुरान साम्हूं आहे, मता मतो को डिॼा कोन थो, मां कंहिंजे परवाह मूंखे कान्हे का। ॻाल्हि इहा आहे, ही तारा सां चाहियां थो, उन्हनि जहन्नम ख़रीद कयो, मुंहिंजे हुसैन से जन्नत जा मालिक बणिजी। उन्हनि कहिड़ी चङाई कई आहे? उन्हनि छा कयो? हुसैन से जंग जे लाइ कोन आया हा, विढ़ण लाइ कोन आया हा। मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन नींगरनि जी तारीफ़ कंदे, हुसैन केर हो? सोने अली जो पुट आ, हज़रत अली शेर खुदा, असदुल्लाह जंहिंजो लक़ब आ, उन्ही जो बच्चो आ। हसन साईं मुझे अली साईं जो आ, कलमे वारो सोहणो अली उहुई जंहिंजे लाइ मके जा माण्हू सहाबा जॾहिं मदीने पहुता, मुहाजिर अंसार इकट्ठा थिया,
मुझे सोने छा फरमायो काल अखा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल अखा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायो ओ सहाबियो मुहाजिरो मक्के वारो मदीने वारो कतार में भी हो सब कतार में बीठा पान फरमाए गाल बुधो एक एक थी अचो एकड़ो मक्के वारन मां मुहाजिर बयो मदीने वारन मां अंसारी बचो एकड़ो हेडा 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 बई आया पान फरमाए तवा बई बाहर आयो छायो बाबा बाहर आयो बाहर वडी गाला असा के खणे भा जो चेहरो न थो वणे वो जुदा मसलो आ चो भा एकड़ी वडी नेमत आ जन के नाहन उनन का पुछा कर पुत्र एकड़ी नेमत आ औलाद जन के नाहे उनी का पुछा कर जे तो के घणा त पर एकड़ो फितरानो दे पियो जैसे घणवा मा तबा 60 रुपयो मरी वे से छो 11 12 मुजा मा त पो विकण बटरे नल्ला मुखेरे पंजन न सऊ आने त से प्यारा है डाढा पर कहां थी व्या न 11 12 जो फितराने ला परेशान ए मा तवे को पुछा थो करोड़न में को बार मिलंदो केडी अल्लाह जी नेमत ही त तुजा मुजा गारेल बार ओ त हसन हुसैन सही अल्लाह छा होया मुझे सोने सही पानिया ये वठी हथन का पुत्र मथे चढ़ो ओ नरड़ा पेरन ते हुजूर जे रखी ये चलते 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 जरी बई कदम सीने मुबारक हुजूर सही ते पहुंचा चेहरे से मिली वियो पान चुमिन में शुरू थी विया पान खुशबू सिंगन पिया वारन मां ना मुझे मथे वारन में खुशबू थोड़ी आ पुत्र मुके खबर है तवा मुझा खुशबू आयो तवाने चेहरे में खुशबू आ तवाने ज़बान में खुशबू आ तवाने चप्पन में खुशबू आ तवाने वारन मुबारक में खुशबू आ मां मोहम्मद जी दिल ठरे थी मुके तवा डाडा प्यारा हो रब काबा जो कसम आ रहमतुल आलमीन फरमायो अली तू जो दरवाजो हाने में वणो बई कमरा गडन एडो मुस्तफा जो घर आ एडो अम्मा फातिमा जो घर आ विचों दरवाजो छड्यो थो मां पाजे न्याणी दे वणा न्याणी मुंह दे अचे मां मोहम्मद न्याणी दे वणा न्याणी मुंह दे अचे पान ईंदा हा जड़ी सफर ते वेंदा पर मैं फातिमा जी बाबा फातिमा गाल बुध फातिमा बुध जी बाबा चेनी बिनी के रोण न दे हसन हुसैन के रोआयो न अली मुंजन के रोआयो न फातिमा इन बिनी के न रोआयो ई रोंदा इन आवाज बुधंदो हा मां पाने सफर के कटे मोटी दो हा जरी ही खिलंदा मां मोहम्मद सफर ते विंदो हा मुके सदमा पहुंचंदो हा इन बिनी के न रोईंदा कयो मां तहां के पुछा तो ई मोहब्बत जी निशानी आहे या न वो केड़ो भाड़िया जेको चवे हुसैन से मुझी मोहब्बत ना है जो महबूब जो रोण बर्दाश्त न थो करे उन्हीं से तू दुश्मनी किए तो रखी सके उन्हीं से प्यार की न कंदे उन्हीं से मोहब्बत की न कंदे उन से दोस्ती की न मलाइंदे पान फरमाए फातिमा जी बाबा इन के न रोईंदा क्यों जे रोईंदा तो मां मोहम्मद करी मोटी नुम ए थियो भी एकड़े बेरे रोइन पा रहमतुल आलमीन टपा छो त जरी विंदा हा बे मुलाकात करे विंदा हा जे इंदा हा त दरवाजो खड़काए इंदा हा न्याणी आखिरी हुई प्यार मोहब्बत हुई रोण सा बुधी पान मोटी आया बिनी के परचायूं कलमे वारो दर्द जी गाल बुधायूं थो अश्क पाजी जाते आ मोहब्बत पाजी जाते आ सहाबा मुझे सोहने अली को सवाल करता अली जी छा मसलो आ छो त खीर खंड रहा पान में भाए रहा समझो था कोई पैसे जे लालच उनन में न हुई वो दौलत जे लालच तमन्ना उनन में न हुई वो भागन जा शौकीन न होया वो बंगलन जा शौकीन न होया वो दौलत जा शौकीन न होया ये शौकीन असां बन्ने ते विड़दा हूं जो बन्ने ते बाहर विड़दा हूं थोड़ी अध जरे थे खून थींदा आहिनि ये तव्हां सां हूं जो उन्हनि खे दौलत जी ज़रूरत न हुई उन्हनि जो अल्लाह जो वास्तो हो उन्हनि खे यकीन हो जन्नत जा दरवाजा खुलिया पिया आहिनि दुनिया ढूंढा दुनिया बेवफा है दुनिया में कुछ ना है सब कुछ अल्लाह जो कुरान पान फरमाया अली जी सहाबा फरमाया अली गाल बुध तोखे भी बचाइनि असां के भी बचाइनि असां घर ईंदा आहियूं बच्चन के करी चंबो भी हणंदा आहियूं करी अखियूं गाड़ियूं कंदा आहियूं करी लफ्ज़ कढंदा आहियूं करी धिको ॾींदा आहियूं करी कावड़ कंदा आहियूं अली बुध कई मरला असांजे घरनि में हफ़्ते में 2 ॾींहंनि में बच्चन सां करी झेड़ो विकंदा आहियूं पर सोना अली कुर्बान वञो तोखे बि ॾिसंदा आहियूं तोखे बि हसन हुसैन से घर में आहिनि हिकिड़े पाड़े में आऊं हिकिड़े ॻोठ में आऊं उन्हनि तुंहिंजा ॿार तुंहिंजे साम्हूं असांजे साम्हूं आहिनि असांजी जिंदगी गुज़री असां तोखे करी कां ॾिठी नज़र ई न पई आ तो थे जो करी हसन हुसैन के चंबो हणी चंबो हण त वॾी ॻाल्हि आ पर चंबो मथे बि न कंदो आ उनखे डिॼारींदो बि नाही अखियूं ॻाढ़ियूं कोन ॾेखारींदो आ कावड़ बि कोन कंदो आ असां पंहिंजनि बचनि खे चंबा हणंदा आहियो कि अबा कॾहिं कॾहिं कावड़ में चंबो बि केॾो बि प्यारो हुजे पर करी न करी पी उनखे चंबो हणंदो आ सोनाली तो के असां ॾिसूं ई कोन था जो करी कावड़ करे हसन हुसैन साईं ते या चंबो लारे हणन त न नथा मञूं न हणंदे
पर छड़ो चंबोल ओहार करी असां तो असां नजर ही न पई आ तुझे मथा न कावड़ कंदे न गुस्सो कंदे न लफ्ज कंदे न अखियूं गाड़ियूं और तू शेर तू बहादुर तू ताकतवर केर अली से मुकाबलो करे अली जी शुजात पंहिंजी जाते आ बहादुरी पंहिंजी जाते आ तकवा पंहिंजी जाते आ परहेज़गारी पंहिंजी जाते आ सजी सजी रात जेको इबादत करे तहज्जुद पढ़े वो मुझो सोहणो अली है ये छड़ो ज़बानी मोहब्बत न है मां के छड़ो फिरो साईं ने खंबर कने शाम न तो बफक वरी पानी गिलास में न पियारे पोइ यो आशिक आ कूड़ो थियो या सच्चो थियो साईं तो सा मुझी मोहब्बत एडी आ जो डी में न दिसाए न सही निंद्री हराम आ वरी मां चांस वाला पानी गिलास हुन के मामा साईं के गिलास पानी फिर मामे जा पुत्र पुतु जो अश्क काथे आ पो तुझी मोहब्बत किथे आ जे आशिक आही त एड़ो आशिक बन जेको कम अली कयो करे देखा जेको कम महबत कयो करे देखा उन्हन हर कुर्बानी नहीं आ पर दुनिया जे लाए ना जो आखिरत जे अल्लाह के राजी करन जिला नाने मोहम्मद जे शरीयत के बुलंद करन जिला उन्हन सब कुछ दिनो सब कुछ लुटायो घर लुटायो खीमा लुटायो बच्चा लुटायो नवा बार शहीद थी विया वडा शहीद थी विया पर बुधो दुनिया जा मौलवी पीर सब इकट्ठे कयो इमाम अली अकबर साईं जेको हुस्न हो जेको आवाज मिठो हो जेको चेहरो हो जेको रोब हो जेको जिस्म अल्लाह में के ॾियारियो हो रब काबा जो कसम आ जे ॾिसो हा न चवा मां सब बच्चा कुर्बान के अली अकबर जे मथा एड़ा जवान जा लाश में करबला जे मिट्टी ते पया ई छाए दुनिया न हुई आखिरत जे लाइ तू त छड़ो बोताल में पूरो आ साईं खजियो न ॾिनो साईं जमीन न ॾिनो पान जो जमीन जो प्यासी आ त सभिनि खे जमीन खाता तो ॾियारी तो वठे हू जमीन जा शौकीन हुया ही ना हू त सब कुछ दीन जे लाइ लुटाई वेठा हा पान फरमाए हदीस पे पेश किया अली बुध तो सही तो के असां कदी चंबो उलारींदे न ॾिठो आ कदी कावड़ कंदे न ॾिठो आ कदी तारा न ॾेखारियो जे कंहिंखे ॿार ॾेखे ईअं छो अल्लाह अकबर हज़रत अली जो जवाब तो ॿुधो मीरो खान वारो छा जवाब थो जुमला सोहणे अली जा फरमाए सहाबियो अल्लाह जी ज़ात जो कसम तव्हां सच था चओ मां कड़ी चंबोन के को न हयो आ लफ्ज़ न कढियो तम कावड़ न थो करे सघान मार न थो ॾेई सघान कावड़ न थो करे सघान हथ मथे करे तो रोट ॼाइण को न थो चए साईं ॿुधायो छो कहिड़ी मजबूरी आ जे तव्हां खे पतो न आहे छा जन के सोनो सा सीने सा रोज मिलंदो आ मूंखे बार बार महबूब फरमाईंदो आ अली हे मुंहिंजा पुट अली तुंहिंजा बच्चा आहिनि फातिमा जा बच्चा आहिनि मुंहिंजा बच्चा आहिनि जन के कुलनि ते खणी घुमाईंदो आ कॾहिं सॼे कुले ते हसन साईं ते खॿे ते हुसैन साईं आ फरमाईंदा ॻाल्हि ॿुधो ही मामूली बच्चा न अथव मूंखे ॾाढा प्यारा अथव इन सां प्यार कंदा कयो मां अली के बि साॻियूं हुकमातनि सां प्यार कंदा कयो जन के महबूब चुमियूं ॾे गिटनि ते चुमियूं पेशानी ते चुमी मुबारक हथनि ते चुमियूं हल सीनो सीने सां थो मिलाए कदम मुंहिंजा नरनि जा नबूअत जे सीने ते टच थींदा आहिनि मां पाण ॾिसंदो आहियां कॾहिं मुस्तफ़ा पाक मोहम्मद सां गॾु सुता पिया आहिनि कॾहिं हुज़ूर जे भाकुर में सुता पिया आहिनि कॾहिं हुज़ूर सुजदे में त पुठी ते चढ़ा वेठा आहिनि ओ साहबियो अली इन्हनि खे कीअं मारे अली इन्हनि ते कावड़ कीअं करे जेके मुंहिंजे पाक मोहम्मद जा प्यारा आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा जा दिलि जा ठार ख़ुशबूदार आहिनि मां अली विड़ी कोन थो सघां इन्हनि सां ही जेॾा बि जो कुझु कनि पर मां अली कुझु न करे सघंदो माल छो त मुंहिंजे मोहम्मद बि मूंखे पारत कई आहे तंहिं करे अली हिन सां विड़ी न सघंदो हुज़ूर के प्यार हा हुज़ूर जे प्यार जे करे हज़रत अली फरमायो मां विड़ी नथो सघां हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफत रज़ी अल्लाह तआला अन्हु टे पारी नमाज़ हज़रत अली साईं ॿई गॾु पढ़ी निकिता ही जो निकिता त हसन साईं ॿारनि सां रांदि पियो खेॾे हसन साईं ॿारनि सां रांदि खेॾे पियो हज़रत अबू बकर साईं झप ॾेई वठी कुले ते खईंसि ये प्यार आहे या न आहे दुश्मन जे ॿार खे कोई खणंदो आहे अबा खणंदो आहे कोई 5 मिंट में कुले ते खयुसि मुझे मुर्शिद अली फरमायो मुझे सोहने अली फरमायो खलीफतुल मुस्लिमीन अबू बकर मूंखे ॾे मां खणा फरमाली मां हमेशा ॾिसंदो हुअमि रहमतुल आलमीन खे पाण इन खे कुलनि ते खणंदा हा इन करे मां अबू बकर कुलनि ते थो खणांसि हिकिड़े भेरे पाण फरमाई अली ॻाल्हि ॿुधो हज़रत अली जी रिवायत खुद हज़रत अली जी रिवायत मुझे सोहने अली फरमायो मुझे मुर्शिद अली फरमायो कायनात जे नबी पाक मोहम्मद करीम जो न्यारो फरमायो हुजूर के प्यारे में प्यारो फरमायो मुझे जी हदीस अध ते मां छॾी आहे जॾहिं ॿियनि खे अंसार मके वारनि खे जोड़े खे फरमाए तव्हां ॿाहिरि आहियो वया तव्हां ॿाहिरि आहियो वया तव्हां ॿाहिरि आहियो वया
अखा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे सोहणे नबी अखा अखा भाव अखा चेबा भाव के सही मेरा साहब ही साहबा जे विच में भाईरी जो नातो पियो गंढे गंढी दे सब खत्म थी विया हदीस में इंदो फजा अली फजा हजरत अली आयो हजरत अली अचे पियो फजा अली तदमो आईना हजरत अली अचन पिया पर गोड़ा हारन पिया तू मां त सख्त दिल आहियूं हजरत अली जा गोड़ा ॾिसी पोइ बि चुप कंदासीं पर मोहम्मद करीम साईं खे अली ॾाढो प्यारो हुजूर साईं बर्दाश्त न कंदा त अली खे सदमो पहुचे पाण पंहिंजी न्याणी फातिमा खे फरमाईंदा फातिमा अली खे नाराज़ न कजां पाण अम्मा फातिमा खे फरमाईंदा फातिमा अली खे नाराज़ न कजां इहा मोहब्बत जी निशानी हुई हजरत अली आयो गोड़ा हारींदो हुजूर जे साम्हूं आयो पाण फरमाई छो ख़ैर त आहे जैसे सभिनि खे भाउ ॾिनई मारी जे लाइ को भाउ ई न इएं छो ॿियनि खे ॿाहिरि मिलिया मूंखे न मिलियो पाण फरमाए ॿुधो मुंहिंजे सोहणे पाण फरमायो का रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखा पाण छा फरमायूं अंतखी फी दुनिया वल आखिरा अली जी सोहणा अंतखी फी दुनिया वल आखिरा अली दुनिया आखिरत में मां मोहम्मद अरबी तुझो भाउ आं तू अली मां मोहम्मद जो भाउ आं हाणे मां तव्हां खां पुछां थो त इहा मोहब्बत पाक मोहम्मद करीम साईं खे मोहब्बत जी निशानी आहे या नाहे जेके महबूब खे वणे जो असांखे वणे जंहिंजो मुस्तफ़ा सां प्यार आहे जो असांजो प्यार सां प्यार आहे पाण मुंहिंजे सोने फरमायो मां मिन नबीन कोई अहिड़ो नबी दुनिया में न आहे साईं छो पाण फरमाई अल्लाह उन खे ॿ वज़ीर ॾींदो आहे मिन अहल समा व मिन अहल अर्ज़ वज़ीराने मिन अहल समा व मिन अहल अर्ज़ पाण फरमाए कोई नबी हिते न आयो आहे दुनिया में जंहिंखे ॿ वज़ीर न हुजनि साहबा पुछनि त साईं तव्हांखे फरमाए मूंखे 4 घणा बाबा घणा वज़ीर मिन अहल समा साईं आसमान ते केर फरमाए जिब्रील मीकाईल फरम आसमान ते मुंहिंजा वज़ीर बहन जिब्रील मीकाईल से ज़मीन ते अबू बकर व उमर केर बाबा अबू बकर व उमर जंहिंजे लाइ पाण सोनो फरमाए थो आसमान ते मुंहिंजा वज़ीर जिब्रील ऐं मीकाईल आहिनि ज़मीन ते मुंहिंजा वज़ीर अबू बकर उमर आहिनि त इहा मोहम्मद करीम जी मोहब्बत जी निशानी आहे या नाहे जेका मुस्तफ़ा खे वणे जो अल्हम्दुलिल्लाह असांखे बि वणे जेके महबूब जा दुश्मन उहे असांजा दुश्मन जेके महबूब जा सजण उहे असांजा सजण जिन महबूब सां हिजरत गॾु कई आहे उहे असांजा सजण जेके महबूब सां गार में रहिया उहे असांजा सजण उहे असांजा मुर्शिद जिन पंहिंजो घर लुटायो मुस्तफ़ा जे करे उहे असांजा सजण जिन पाक मोहम्मद खे ख़ुशि रखियो उहे असांजा सजण जिन 308 हुजूर खे जंग जे मैदान ते पाण ॾियनि था हज़रत उस्मान साईं उहो असांजो सजण कलमे वारो जंहिं हज़रत अली जा शायदि निकाह में अबू बकर उमर आहिनि उस्मान आहे उहे असांजा सजण मां क़ुरान सां दावा थो कयां त इहे पाण में सभु खीर खंड हुया तंहिं करे तव्हां असांखे बि हिन सां प्यार करणु खपे छा मर्ज़ी आहे निंड में आयो जाग में आख़िरी वाइज़ आहे नी तो फाचिंग थी मार न बरा में बाबा फदीम तो मोन थिरो ई हा घोट जो पीउ आहे साईं असांखे मूंखे ख़बर आहे त अॻिते छा थींदो हा न साईं वरी जो हे त हाफ़िज़ आहे वीचारो सादड़ो मीरो खान वारे छोरनि वांगुरु होशियार हुजे त वरी अञा 2 टंगूं फासनि सां पर क़ुरान जो हाफ़िज़ आहे मड़ी पढ़ी करे जान छॾाईंदो वञी जो पुॼाईंदसि त 7 कुराड़ियूं अॻे वेठियूं 500 रुपये न मुसे हज़ार कम हलफ न बाबा मसड़ी जिच दिना काज दे करे ने बल्लगा जो मुफ्ती पैसा करे रुश्वत दादा में रुश्वत मुसे हज़ार कम बाबा अल्पन अला दिना जान हमरी केस कपेस दांग कोट व बफेस हाफिज जान मुल्ला से उस दांग बफेस हां सही 3000 तरी चवास तो खीसे में रखे जाए ये पैसा देना पौंदा जो पैसा ताले इनाम न तेरा दादा बैठे रहा इनाम 2000 रुपये नो 1000 लेना भावन बादशाही पीरिंगा 2000 रुपये ने मीरो खान नलकुनस वामी बखाला था भला 1000 ले से इनाम ना 2000 मेहंदी जा तहां को पूछा थो मेहंदी आहे शरीयत इते घोट के मेहंदी न लगे तो सही शादी ना बाबा इनाम तक बंदगा मखिर न नहीं रे पाने मखिर नहीं है शरीयत आ हाने जो वायस हो ना हे जो काते बहराड़ी हो जा ना तो बदा मुल्ला तन तो दालडना ईमान मार न बरा में वायस ईमान कोई कदी छड़न सा त पुट जे शादी ते कुरान जो वायस पर बुधो जे पुट जे शादी जे प्रोग्राम में कुरान जे वायस में हुसैन जी सीरत बयान थे इन का वधिक भी केड़ी मिठाई खपे इन का वधिक केड़ी खुशी खपे जंजला मुझे सोहने नबी पान फरमायो कलमे वारो जरी हु बई पान में
निंद में जेके कुरान पढ़न मां तव्हां को पुछां ई शान वारा होया या न होया? पाण ईंदा हा हिकड़े डी रहमतुल आलमीन अंदर आया, घर न आया। अम्मा फातिमा ॾाढी परेशान, ॾाढी परेशान। फातिमा परेशान, अम्मा फातिमा परेशान तो मुस्तफा परेशान, सोनो अली परेशान तो महबूब परेशान। घर एड़ो हो। पाण फरमाए फातिमा खैर आहे, छो परेशान बीठी आ? बाबा सुबह को वठी मुंहिंजा ॿई गुल घरों निकिरी विया आहिनि, जन्नत जा गुल। हिन महिल त मोटा न आहिनि, तव्हां बि न हुयो, अली बि कोन हो, त ॻोल्हे केरु? गर्मी बि ॾाढी आहे बाबा, इन करे मां परेशान आहियां त मुंहिंजा ॿई रहणा हितां निकिरी विया आहिनि। पाण रहमतुल आलमीन फरमाए फातिमा घबराए न, परेशान न थी, तुंहिंजनि बच्चनि खे ॻोल्हण जे लाइ मां मोहम्मद करीम पाण थो वञा। जिब्रील मथां क़ुरान जो आयतूं तो खड़े। अल्लाह फरमाए जिब्रील वञ मुंहिंजा महबूब ॾे। साईं कलाम त तू जवान। हिकड़ी जगह अड़ी बुधायो उते मां वेहा मोहम्मद करीम के घुराया। फरमाई न मुझे मिठे मोहम्मद अरबी के पंध पाण न करा जाए, जिते मुझो महबूब जे उते कुरान समेत वञा। जे आशा जे कमरे में आ त उते वञा, जे बिस्तरे ते आ त उते वञा, जे दाची ते चढ़ियल आ त उते वञा, जे मक्के में आ त ओॾे वञा, जे मदीने में आ त ओॾे वञा, जे बदर में आ त ओॾे वञा, जे ओहद जी जंग आ त ओॾे वञा, जे खैबर में आ त ओॾे वञा। जिते मुझो महबूब जे जिब्रील ओॾे पंध कजाए, मोहम्मद अरबी के पंध न करा जाए। जिब्रील हुजूर जे दर ते तो पंध करे। और कायनात नबी मुझे सोने हसन हुसैन जे ॻोल्हण लाइ फरमाइनि था फातिमा घबराए न, परेशान थी, तुंहिंजनि बच्चनि खे मां मोहम्मद करीम पाण ॻोल्हण थो। पाण निकिता। मां बि 5-6 साल विच में वियुमि मदीने शरीफ। मूंखे हिकिड़े पोड़े चयो, चए साईं उहा जगह ॾेखारियई जिते हसन हुसैन से होया रहमतुल आलमीन, ॻोल्हे वञी उते पहुत। अड़े मां त मिठाई खाराया मां मदीने जी, मूंखे ॾेखार त सही। मां त मीरो खान में वायद कंदो आहियां, जाते काथे इहो वाक़ियो बयान कंदो आहियां। अखियुनि सां ॾिसां त दिलि ठरे न। वठी हलियो वरी जो बॼण वेझड़ा आयासीं, वरी बॼणा ॿिया आयासीं ते कन में छा साईं गुड़ ईद सकाव गुड़ वल्ला हेलो घुमरो या पुट पोइ शिकारपुर मां वेंदो, वरी मूंखे घुमाईंदी। उन्हनि साला कारे वठी वियसि, अध पंध ते मूंखे छॾे हुयो कुराड़ो से। कुराड़े खे केरु सम्झाए? हे दादी 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 सिद्धी खदांग दादी वेझो वञी वरी जो पुल्ट फिरसे, बॼणा ॿिया जो मिलस अलाह कारे वठी। मां उते ॿियनि खां पुछां छोरनि खां, चएसि असां ख़बर न, वॾनि खे पतो आहे नंढनि खे पतो न आहे। मुंहिंजे सोने फरमाए फातिमा तूं घर मज़े सां वेह, मां मोहम्मद करीम पाण थो ॻोल्हण। ऐं उहा आहे केरु? अल्लाह तो फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीना। केरु बा अलल पढ़ो त सही। अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। सोहना नबी महबूब उम्मत के बुधाए, ओ मीरो खाना मुसलमान कुरान गवाह है, कुरान तव्हां के तो समझाए, असां के तो समझाए। अल्लाह फरमाए मुंहिंजा सोहना नबी मोमिन जे मां अल्लाह वॾो थोरो कयो आहे। पोड़ा हुजनि मर्द हुजनि औरतूं हुजनि नंढा वॾा हुजनि, समूरनि ते मां अल्लाह वॾो थोरो कयो आहे। सही असांखे पुट ॾिनई, तुंहिंजा थोरा चईंदा, इहो थोरो आम आहे, इहो गैर मुस्लिमनि खे ॾींदो आहे, जेके मूंखे न मञींदा आहिनि उन्हनि खे ॾींदो आहे, पखियुनि परंदनि खे ॾींदो आहे। हीअ आम नेमत आहे, इन्ही के मायरो थोरो कोन तो समझाव। सही भला ॿुधायो त सही। फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह फरमायो थोरो वॾो इहो या जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तव्हांजे जिन्स में नबी बणाए तव्हां ॾे मोकिलियो। हां मुंहिंजे नूर जो टुकड़ो न आहे, बशर ज़रूर आहे पर कायनात जे बशरनि जो सरदार। हज़रत पीर अब्दुल कादिर जीलानी इंसान त आहे न, पर कोई ॿियो चवंदा न पीरनि जो सरदार आहे। शान हर कंहिंजो, पत्थर हूंदो आहे पर मोतीलाल अलाए छा आहे, मणिया हूंदा आहिनि पर याकूत मरजान अलाए छा आहे। कलमे वारो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान किरम एतिरो वधायो आहे जो 1.25 लाख नबी हिकु साइड ते बीठा हूंदा क़यामत ॾींहुं, पर महबूब रब जे वेझो हूंदो। फरमाईंदो अल्लाह मूंखे उम्मत जो फिक्र आहे, मूंखे ॿियनि जो न, मूंखे उम्मत जो फिक्र आहे। फरमाए जैसा मुझे उम्मती जन्नत में न ईंदा, मां मोहम्मद अरबी के जन्नत में खुशी पैदा कान थींदी। मुंहिंजा अंदरा मंडड़ा टुंडड़ा सब जन्नत में पहुचंदा, मां मोहम्मद जी तबीयत में खुशी पैदा थींदी। एड़ो कायनात नबी अल्लाह से तो असांखे भांगे में ॾेई छॾियो। उहो नबी थो ॻोल्हण वञे।
साईं कहिड़ो? फरमाए वमा अरसलनाका वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह फरमाए सोना नबी पूरी दुनिया जे लाइ, जीअरनि मोलनि जे लाइ, नंढड़नि वॾड़नि जे लाइ, वण टिणनि जे लाइ, झंग जे जानवरनि जे लाइ, काफ़िर मुसलमान जे लाइ, जिन्नो इंसाननि जे लाइ, समूरनि मलाइकनि जे लाइ, सतनि आसमाननि जे लाइ, सिदरतुल मुंतहा जे लाइ, पूरी काइनात तो मोहम्मद करीम के मां रहमत बणाए मोकिलियो आहे। वो नबी पान ॻोल्हण तो वञेसि जेको काइनात जो नबी आहे, जेको रहमतुल आलमीन आहे, जंहिंजे लाइ आदम नबी फरमायो जन्नत में अहिड़ी जगह नज़र कान पई जाते मोहम्मद रसूल लिखियल न हुजे। सारी जन्नत सिंगारियल हो त मिठे मोहम्मद जे नाले सां सिंगारियल हो। उहो नबी पान ॻोल्हण वञे थो, जंहिंजे लाइ ज़मीनूं ठहियूं उहो पान ॻोल्हण वञे थो, जंहिंजे सदके आसमान ठहिया उहो पान ॻोल्हण वञे थो, जंहिंजे करे तोखे मूंखे इज़त मिली आहे उहो पान ॻोल्हण वञे थो। और जंहिं क़ुर नाज़िल थियो जिब्रील आयो चयो मोहम्मद पान ॻोल्हण वेंदो आहे। आत्मा तू वेही रहो, मां पान ॻोल्हे तो अचां। रहमतुल आलमीन पंध निकिता, वेंदे गर्मी ॾाढी हुई, ॾिठे त धनार अचे थो, चइनी के ज़रूर पतो हूंदो छो त रस्तो इहो ई आहे। धनार आयो चए भले ॾे त ख़बर के सोहणा गुल ॾिठई, के बागनि जा गुल ॾिठई, के राबेल खुशबूदार गुल ॾिठई, के सोहणा शहज़ादा ॾिठई जेके गर्मियुनि में हलिया ई न हो। चए साईं बीहो बीहो बीहो, साईं मां ॾिठुमि, साईं मां ॾिठुमि। पाण फरमाए जल्दी ॿुधा किथे उनखे तकलीफ़ थी हूंदी। साईं साईं थोरो अर्ज़ु ॿुधो। साईं मां हुन जॻह ते हुअमि, ओ ये साम्हूं खजूं साईं इतों ॿई वेठा हा, हिकिड़ो माॾे आयो, नंढड़ो माॾे आयो, वॾड़ो त होॾे हो, नंढड़ो वॾड़ो एॾा वॾा न नंढड़ा हा। मूंखे चए चाचा खीर अथई? मां चयो पुट खीर जाम आहे, मां चेहरा ॾिठुमि नूरानी, मां इन्हनि खे कीअं न ॾियां, पाण खे बुख ते मारियां पर इन्हनि खे ड्रॉ कराईंदुमि, अलाह छा बि थिए इन्हनि खे ड्रॉ कराईंदुमि। चए चाचा असांखे बुख लॻी आहे, खीर ॾे, ही काठी जो जमनो आहे सोहणा। मां ॾोई भरे ॾिनोमांनि पर ठरी पियुमि वयमि बि न, माल खे झलुमि त पी करे थांव खणी ईंदा। नंढड़ो वियो वञी वेठा, पीअनि न पिया, मां चकिया न पियो, पीअनि न पिया। वरी साॻियो ई जमनो खीर मां भरी खणी आयो। मूंखे चए चाचा, मां चयो पुट अॻोड़ो चयो पिया त बुख लॻी आहे, उन ॾाढी लॻी आहे, हे खीर त वापसि खणी आयो आहे। चए चाचा हिकिड़ो अर्ज़ु आहे, थोरो पुछा कंहिं जवाबु ॾींदे? चए बाबा हा ॿुधा, बकरियूं तुंहिंजियूं आहिनि या परायूं? सम्झव कोन? जे बकरियूं तुंहिंजियूं आहिनि त पोइ खीर जाए।